शाह अब्दुल लतीफ भेटाई जे उर्स मुबारक जे मौके ते खादिम सकाफत नूर मेमन हालाई जे अजरकन जो निमा कयो वियो। उर्स जे मौके ते सकाफत खाते पारां सकाफती ॻोठ पिण लॻायो वियो जिथे नूर मेमन हालनि जे अजरकन जी पिण निमाइश कई वई। मौके ते नूर मेमन हालाई जे तैयार कयल अजरकन ऐं ॿियनि सकाफती शयुनि जा स्टॉल लॻाया विया जिते माण्हू ख़रीदारी कंदा रहिया। सकाफत खाते जे सूबाई वज़ीर सरदार हुसैन शाह पिण नूर मेमन हालाई जे स्टॉलनि जो दौरो कयो ऐं तारीख़ी अजरकन जी भरपूर नमूने वाखान कई। मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सरदार शाह चयो त नूर मेमन हालाई जे तैयार कयल बादशाह अजरक जे वॾे पैमाने ते मुहफ़त कई वेंदी। उन चयो त नूर मेमन हालाई 5000 साल पुरानी तारीख़ खे नवान ॾेई सिंध वासियुनि ते तमामु वॾो थोरो कयो आहे जंहिं ते हू जस लहे। सैयद सरदार शाह उन मौके ते बादशाही अजरक ऐं ॿियूं सकाफ़ती शयूं ॾिठियूं ऐं उन्हनि में भरपूर दिलचस्पी ॾेखारी। नूर मेमन हालाई जे कम खे आम माण्हू पिण भरपूर नमूने वाखाणी दे तारीख़ी ऐं सकाफ़ती ख़िदमत करण ते खेसि ज़बरदस्त भेटा पेश कई।